वक़्त जे बादशाह ऐं वक़्त जी वॾी कुवत जे अॻियां ऐलान कंदे चए थी त कांध न कंदसि को ॿियो, कथे रोई ख़ूब मेरो ई महबूब असां मारू मन में। तहरीक मीडिया जे हर ईंदड़ वीडियो ॾिसण जे लाइ ॻाढ़े रंग जे सब्सक्राइब जे बटन खे दॿायो ऐं उन जे भरिसां घंटीअ जे बटन खे ज़रूरु दॿायो। इन सां असांजूं नयूं वीडियो सभ खां पहिरीं तव्हांखे ॾिसण लाइ मिली सघंदियूं। वीडियोस पसंदि अचनि त लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट कयो। महिमान ख़ासि मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब, स्टेज ते वेठल मुअज़्ज़िज़ महिमानो, भाउरो भेनरो, जिए सिंधियुनि जी सिंध, जिए लतीफ़, जिए असांजी हक़परस्त जदोजहद। लतीफ़ सिंध जो सदा हयात शाइर, जंहिं पंहिंजी शाइरीअ वसीले सॼी दुनिया में सिंधी ॿोलीअ जो मान मथाऊं कयो, जंहिं पंहिंजी शाइरीअ ज़रिए सिंधी माण्हुनि खे अज़ीम आदर्शनि सां आशना करायो। उनखे उन जी तारीफ़ लाइ संदसि लफ़्ज़नि जो सहारो वठां थी। लतीफ़ चयो आहे, ॾोथी सा ॾोरीन जा जूई सुई न ॿुधी, पासा मथे पाहणे खाहोड़ी खोड़ीन विया तितवोड़ीन जित निहायत नाहिका। चए थो, सदा आहे सूर जी वाढोड़िन वाई, सदा आहे सूर जी वाढोड़िन वाई, जेका अथनि मन में सलिन नसाई, ओड़क उहा ई ॻोल्हियो लहन ॻाल्हड़ी। मूंसे ॾिठा मां जिनी ॾिठो प्रिय खे, तिनी संदी का करे न सघां ॻाल्हड़ी। अज़ीम मक़सदनि जी हासिलात लाइ जदोजहद करणु, उन लाइ कशाला कढणु, तकलीफ़ूं सहणु, पंहिंजे तन खे तसा ॾियणु, पंहिंजो जिस्म रतो रत करणु, ॾुखिया ऐं अड़ांगा लक लंघणु, उन खां अॻु ज़रूरी आहे त माण्हू पंहिंजे ज़हन ऐं रूह खे उन मक़सद सां सलाड़े। उन मक़सद जे समूरिन ख़ूबसूरतुनि खे पंहिंजे परख वारी अखि सां पसे, उन जे राह में ईंदड़ समूरिन रुकावटुनि जो अंदाज़ो लॻाए ऐं उन्हनि समूरिन रुकावटुनि जो मुक़ाबिलो करण लाइ हौसलो धारे। उन राह ते हलंदे जेकी कुझु हासिलु थींदो, उन जे मुतलिक़ त सोचे ई सोचे, पर इहो बि ज़रूरु सोचे त उन लाइ हिन वक़्तु जेकी कुझु मूं वटि आहे, उन मां कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि तां हथु खणणो पवंदो। उहा सॼी कथ करण खां पोइ माण्हू मज़बूती सां पेर ॼमाए बीहे त पोइ दुनिया जी का बि शइ उन जे अॻियां रुकावट बणिजी नथी सघे। लतीफ़ जा जाखोड़ी सूरमा ऐं सूरमियूं बि अहिड़ा ई आहिनि, जेके पाण त अज़ीम मक़सदनि सां सलाड़ियल ई आहिनि, पर पाण सां गॾु ॿियनि बि घणनि खे उन मक़सद सां सलाड़ींदा हलनि था। चवे थो, काल गॾियोसूं कापड़ी बाबू भिखारी, सामीअ सेलो सिर ते माला मोचारी, ॾेई ॾेखारी फटे दिलि फ़क़ीर वियो। दुनिया जेके बि माण्हू जदोजहद कनि था, लतीफ़ समूरनि ग़रीबनि ऐं मिसकीननि खे पंहिंजनि पेरनि ते बीहण जो दर्स ॾिनो, मंझंदि हौसलो ऐं हिमत पैदा कई, खेनि संदनि दुश्मन जे साज़िशुनि मकारियुनि ऐं हरफ़तुनि खां बचाव जे लाइ पहिरे सुजाग रहण जी ताक़ीद कई। चए थो, चिता कयो चुणेज, चिता कयो चुणेज बॾा माणीअ बुठ में, नेणे निंड मॾेज छेड़ूं छपर आयूं। लतीफ़ वटि सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त माण्हू पहिरीं पंहिंजे ज़हन वारी वेड़ विढ़े ऐं ज़हन वारी वेड़ विढ़ण खां बाद में उन ते अमल करे। लतीफ़ जेके माण्हू असुल मसइलनि खां लातालुक़ बणिजी बेख़बर थी वेठा आहिनि, उन्हनि खे ताक़ीद करे थो त लापरवाह न थियो, पंहिंजे दुश्मन जे साज़िशुनि खे सम्झो, पर पोइ जेके लापरवाही कनि था ऐं दुश्मन पंहिंजे मक़सद में कामयाबु वञे थो त अफ़सोस कंदे चए थो, कूंज न पसी कख, कूंज न कस पसी कख, ढब जहीं सी ढबियो, मारीअ मारे लख वगर हणी वेछूं कया। लतीफ़ वटि पंहिंजे मिसकीन मारू माण्हुनि जे लाइ जेके आदर्श आहिनि,
लतीफ़ वटि तमामु वॾा आदर्श आहिनि। लतीफ़ माण्हुनि जी सिक, लतीफ़ चए थो जेका बि शइ हासिलु करण जे लाइ हासिलु करणी आहे त उन जे लाइ सभ खां पहिरियां उन शइ सां इश्क़ करणु ज़रूरी आहे। चए थो सिकी जा सुत्यास तव्हां सिक सुम्हणु न ॾे, जागी सुतस जन लाइ से आया ता न उथियास, भेनर आउं भुलियास न त सिक सुम्हणु छा लॻे। जिन जी सिक सची हूंदी उहे हालतुनि खे मयारूं न आहिनि ॾींदा, उहे ॿियनि खे मयारूं ॾेई माठ करे न आहिनि वेहंदा, उहे पंहिंजी ई तकतोर कंदा आहिनि, पाण मां ई चूंडींदा आहिनि त असां किथे उणायूं कयूं, किथे ग़लतियूं कयूं, ऐं पोइ वरी नए सिर उन मक़सद जी हासिलात लाइ जुदोजहद में जुंबी वेंदा आहिनि। उहे लतीफ़ जा आदर्शी किरदार ई आहिनि जेके कमज़ोर ऐं हीणा हुजण जे बावजूद बि तमामु घणनि ॾुखियुनि ऐं अणांगियुनि तकलीफ़ुनि जो मुक़ाबिलो कनि था। चए थो कयाई केचिन लाइ जुसो जलावत, कयाई केचिन लाइ जुसो जलावत, छॾे बीठी छपरे हारे सभु हुजत, छॾे बीठी छपरे हारे सभु हुजत, हुई निमाणी निसत पंध विधाई पाण ते। अज़ीम मक़सदनि लाइ जुदोजहद करणु ऐं पंहिंजनि मारू माण्हुनि सां सचो रहणु, वतन ऐं वतन वासियुनि सां मुहबत करणु लतीफ़ जे माण्हुनि जे लाइ वॾे शान वारी ॻाल्हि आहे। लतीफ़ जो किरदारु मारी इन शइ जी अलामत आहे जेका कंहिं बि लोभ लालच जे अॻियां न झुकी, जंहिं महलनि माड़ियुनि ज़ेवरनि ऐं रेशम ते पंहिंजी लीड़ूं थियल लोईअ खे अहमियत ॾिनी। सोन बराबरि सगड़ा मारूअ संदा मूं, पटोला पम्हार खे उमिरि आचम तूं, वर लोईअ जी लूं ॾाॾाणनि ॾिनियाम जा। ॾाॾाणनि जी लोईअ जी जेका तंद आहे उहा दुनिया जे समूरनि क़ीमती रेशमनि खां वधीक अहम आहे, उन जो मुल सभिनी खां वॾो आहे। ईअं न आहे त मारी अणॼाण आहे, मारीअ वटि सोन ऐं रेशम जी क़ीमतनि जी ख़बर कान्हे का, हू सभु कुझु ॼाणे थी। तॾहिं चए थी करायनि करोड़ जा कूड़ा चूड़ा जिन सो मर्क मारूअड़नि जियां लोक लॼ थिए। हिनखे ख़बर आहे त दुनिया ॿी सॼी दुनिया वटि कूड़नि चूड़नि जी का बि अहमियत कान्हे का, उहे कूड़ा चूड़ा पाईंदे शर्माइनि था, पर उहे कूड़ा चूड़ा हिन वटि अहम इन करे आहिनि जो उहे पाईंदड़ हिन जे मुल्क जूं मायूं आहिनि जेके ॿियनि जा घर लुटे, ॿियनि खे फुरे, उन्हनि जा घर मसीत करे, उन जे एवज़ सोना चूड़ा पाइण जे बदिरां पंहिंजे पघर ऐं रत सत जे पोरे सां कूड़ा चूड़ा पाइनि थियूं, तंहिं करे ई उन्हनि जी क़ीमत वॾी आहे। चवे थी सोन बराबरि सगड़ा लूअं लूअं बराबरि लख, रुपो जंहिं रद्द कयो कोड़ा तहिनी कख, मूं मारूअ जो मख तेल न लाहियां तुंहिंजो। माना मुंहिंजे मुंहं ते जेका मलीर जी मिटी आहे उहा लाहिण जे लाइ ऐं तुंहिंजो तेल इस्तेमालु न कंदसि। उमिरि जे महल में वेही मारी मुंहुं धोए उहा बि हुन लाइ मयार आहे। चए थी मर मेरो ई होए मुंहुं मुंहिंजो सूमरा, मुंहुं मुंहिंजो सूमरा, मर मेरो ई होए मता मारू चोए धोते धोराणनि में। न रुगो एतिरो पर हूअ वक़्त जे बादशाह ऐं वक़्त जी वॾी कुवत जे अॻियां ऐलान कंदे चए थी त कांध न कंदसि को ॿियो, खथेरो ई ख़ूब मेरो ई महबूब असां मारू मन में। मारी उमिरि जे कोट में क़ैद आहे, हिन खे पंहिंजे मारुनि जे नियापे जो इंतज़ारु आहे, पर हिन वटि मारुनि जो को बि माण्हू नथो अचे। उन जे बावजूद बि हीअ मारुनि ते मयार नथी ॾे। चए थी मुंहिंजे मारुनि ते एतिरा घणा थोरा कया आहिनि जो आउं उन्हनि खे विसारे ई नथी सघां। चए थी थोरा मंझि थरनि जेके मारूअ मूसी कया उमिरि उन गुणनि आउं कीअं लोई लाहियां। हथे हथ कड़ोल, हथे हथ कड़ोल हींअरे पयम हुन जा, सांगी सारियम सूमरा ढाटे पासे ढोल, बाबाणनि से बोल केम न कोट विहण जा। लतीफ़ ख़सीस शयूं हासिलु करे सवलाईअ जे ख़ातिर, सहूलियत जे ख़ातिर ख़सीस शयूं हासिलु करण जे सख़्तु ख़िलाफ़ु आहे। हू उन्हनि ई माण्हुनि खे अज़ीम सम्झे थो जेके सुठाइनि जी हासिलात जे लाइ जोग पचाइनि था, कशाला कनि था, बुखूं काटनि था, उञूं सहनि था। चए थो सिखो सिपुनि खां, सिखो सिपुनि खां सरतियूं रीति सिकण जी, मङनि जर मथां ओरे कनि आसरो।
सिप खे अलामत बणाए लतीफ़ असांखे हिदायत करे थो त वॾी ॻाल्हि करे पोइ हिकदमि हेठाईअ ते लही पंहिंजा ज़ाती मफ़ाद हासिल करे सहूलतूं माणे नीच न बणिजो। जेका वॾी ॻाल्हि कई अथव उन वॾी ॻाल्हि ते क़ाइमु रहो ऐं उन वॾी ॻाल्हि खे हासिल करण ताईं जिदोजहद कयो। चए थो सिखो सभु सर्तियूं, सिखो सभु सर्तियूं, सिपुन मुला सीर, ॿियो मटाए नीर, उभियूं अबर आसरे। सिप समूंडे सपिजे अबर आसारोस, सिप समूंडे सपिजे अबर आसारोस, ॿाड़ो पीए न बिपुड़ी, मिठो मुंहुं लॻोस, माणक ते मिड़ियोस, जीअं तंग कढियाई तार में। लतीफ़ वटि तमामु घणी उन वक़्तु लतीफ़ खे हैरत थिए थी जॾहिं के माण्हू पंहिंजनि माण्हुनि खां कटिजी अकेला थी विहनि था पिया। चए थो वगर विसारे वेठीअ कीअं माठ करे, कितो न मारे रुंझुण संदी सॼणे। जेके माण्हू पंहिंजनि जे काफ़िले खां कटिजी पोइ ते वेहनि था, अॻिते नथा वधनि, पंहिंजनि जे जुदोजहद वारे काफ़िले में नथा शामिल थियनि, उन्हनि खे चए थो वगर विया वही, वगर विया वही, काल तुंहिंजा कूंजड़ी, कंदीअ कोह रही, सर में सुप्रियन री। पर ईअं बि न आहे त लतीफ़ वटि को मजबूरीअ सबबु पंहिंजे काफ़िले सां शामिल न थी सघंदड़ माण्हुनि जी परख कान्हे। हिनखे ख़बर आहे त के माण्हू किन मजबूरियुनि सबबु बि उन्हनि काफ़िलनि में शामिल वक़्ती तौर ते न थी सघंदा आहिनि ऐं पोइ हुनखे उन्हनि माण्हुनि जे दिली कैफ़ियत जी ख़बर आहे। हू उन्हनि जे अंदर जी आंद मांद खे सम्झे थो, उन्हनि जी तड़प ॾिसे थो, तॾहिं ईअं चए थो त मलऊं कूंजी, मलऊं कूंजी माठ कर, चोर महीए चाक, फटियूं जे फिराक से घर घारींदियूं केतिरो। जिन जो इश्क सचो आहे उहे कंहिं बि हालत में माठ करे वेही नथा सघनि। के बि मजबूरीअ जूं ज़ंजीरूं उन्हनि जे पेरनि खे जकड़े नथियूं सघनि। के बि ऐश आराम ऐं इशरतूं उन्हनि जे सचाई ऐं उन्हनि जे अज़म आॾो रुकावट बणिजी नथियूं सघनि। चए थो काकन झलिया कापड़ी, काकन झलिया कापड़ी, मोहिया न महलनि, ॿायुनि ऐं ॿाॾियुनि जे ॿंधण की न ॿजनि, लखे लाहूतिन अहिड़ियूं ओरियां छॾियूं। लतीफ़ जो हिकु हिकु शइ अज़मतुनि जो ओहञाण आहे। लतीफ़ जे हर हिकु शहर में हिकिड़े अहिड़े माण्हूअ जी निशानदेही थिए थी पई जिन खे लतीफ़ सिंबल बणाए पंहिंजे क़ौम जे ॾुतड़ियल ऐं पीढ़ियल माण्हुनि खे अॻिते वधाइण जी कोशिशि कई आहे। लतीफ़ जो दौरु उहो दौरु हो जॾहिं सिंध ते धारियुनि जूं यलगारूं हुयूं। सिंधी माण्हुनि जे साज़िशुनि ऐं कमज़ोरियुनि सिंध खे धारियुनि जी मिल्कियत बणाए छॾियो हुयो। माण्हू अहिड़ा बि उन दौर पैदा कया जेके धारियुनि खे ख़ुशि करे पंहिंजो माल मिल्कियत जोड़ण में लॻा पिया हुआ ऐं ज़ाहिर आहे उन हालति में उहे माण्हू इन लाइक़ ई न रहिया हुआ त उहे पंहिंजी क़ौम खे बचाइण जे लाइ, धारियुनि खे तरण जे लाइ जिदोजहद करण जे अहल रहनि। लतीफ़ सम्झो त जेकॾहिं हीउ सिलसिलो हलियो ऐं सभु माण्हू अहिड़ा थी विया त पोइ त सिंध तबाह थींदी। तॾहिं चयाईं जनी सन्यासिन सांढियो गंदी ऐं गुरा, उन्हनि खां अलाह अञा आगाहूं थियो। रुगो लतीफ़ जो दौर ई छो, छा अॼु ईअं बि न आहे? अॼु बि ईअं आहे त अहिड़ा माण्हू पंहिंजनि ख़सीस मफ़ादनि ख़ातिर, पंहिंजनि ग्रोही ऐं तबक़ाती मफ़ादनि जे जेरे ख़ातिर, पंहिंजे क़ौम जे वसी मफ़ादनि जी ॿकिरी कोहण जे लाइ कात ऐं कुहाड़ा खयूं बीठा आहिनि। पंहिंजी क़ौम जी ॻाल्हि कंदड़ माण्हुनि खे मायूसिन जा ज़हर पीआरे, नंढड़ियूं ऐं ख़सीस लालचूं ॾेई खेनि पंहिंजी क़ौम खां कटे पंहिंजनि ग़लीज़ मफ़ादनि जो चौकीदार बणायो बीठा आहिनि। सो अचो लतीफ़ जे उन पैगाम खे, लतीफ़ जो जेको पैगाम रुगो उन दौर जे माण्हुनि लाइ न आहे, लतीफ़ जो उहो पैगाम जेको सॼे दौर जे माण्हुनि जे लाइ आहे, उन पैगाम खे रहनुमा बणाए पंहिंजी क़ौम जे छोटकारे लाइ जिदोजहद कयूं ऐं पंहिंजे क़ौम खे समूरनि मुसीबतुनि खां निजात ॾियण लाइ पंहिंजो तारीख़ी फ़र्ज़ु अदा कयूं। जिए सिंध, जिए लतीफ़।